आई अदा त क्या तोखे का खबर पई हां यार गो बैठो यहाँ वाल कटी अल्लाह मुखे का खबर काने ये गैर सरकारी गैर हतमी गालियूं त मां तुझे वाता ॿुधंदो आई अदा अदा ओ अदा 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 कहर थी वियो कहर थियो या के ज़हर ॾिनी या साले जी ॿी छोरी भॼी वई ना दाना इने बम शमा खे केर खणदो तौबा तौबा वेले ते सत मानियूं ते चट थी करे हां अटे ते चटी या पोइ ॿी वरी कहिड़ी ख़बर आहे कैसा कहर थियो आहे अदा मस्जिद वारे चौक ते ॿुधी आई आहियां तिने छोरी जी नज़र चट थी वियसि छा मूंखे पूरी पूरी पक ई त छोरीअ जी नूर वियो पर हे नाहे थियो तॻिया चवनि था त छोरी जी नज़र ॿिली खां बि वधीक चिटी थी वई आहे छा यो छाजी छोरी अंधी न आहे छा न तॻिया छोरी जी नज़र एॾी चिटी थी वई आहे जो तोखे आउं छा ॿुधायां रही ॻाल्हि सही थी करी हाणी थी सट कसम सां नूर भटारे सां सच पई ॿुधायां हाणे थींदा ॻोठ में मज़ा आई मलाखड़ा हाणे ॾिस जाए वेठी पंहिंजे नखियुनि सां ते नाज़र पंहिंजी ज़ाल जो कीअं थो पलांद वठे ने सालार खान खां वरी ॾिसणो पियो त पलांद वठेसि थो या माफ़ थो करेसि इहा जेका महिरू अथई न तोबा तोबा वॾी मेसड़ी अथई या अंदर ई अंदर ॿिनी भाइरनि खे विढ़ण ॾींदी कोन ऐं तव्हां बि अचायो ख़ुशि न थी त बिना टिकट जे वेही तूं ईअं मज़ा ॾिसंदे अलाए छो नथा विढ़नि पाण में विढ़ंदा ज़रूरु विढ़ंदा तोखे नाज़र खां खे अचण ॾे पोइ मुंहिंजो कमु त हितां शुरू थींदो न कीअं थो ॾियां बंबोर खे बाहियूं मूंखे ख़बर आहे न तूं मुड़ंदा ई कोन तूं इहो ममण ज़रूरु मचाईंदे ॻोठ में ठड़का ठुड़की न थींदी त मज़ो वरी धूड़ थींदो अदा हाणे आउं हलां थी घर जो समां बि करां मतां छोरो लाहू त मां मोटी आयो हुजे बछियो खे विसारे छॾ कोन मोटंदो कॾहिं त मोटंदो न 2-3 महीना लॻंदसि पोइ मोटंदो हाँ 2-4 महीना ये आया व्या 2-4 महीना आउं ईअं थी कयां अटो मले ऐं मानी पचाए थी रखांसि पोइ ठके थी रखांसि भले 2 महीननि खां पोइ अचे या मानी खाया हाणे जे मूंखे कुआड़ी न कान आई असी अची पुछड़ो थियो सभु सम्झां थी नमूना थी 80 में न पुछड़ा ॾींदा थी बाबा गोर जीअं वणे तीअं कर दाबा धड़का ॾे हथियार खण रस्ता रोक कर पर नादर मूंखे हिन ॻोठ में नज़र न अचे मां हाणे नादर जी सूरत ॾिसण बि नथो चाहियां वैसे वरा नादर तव्हांजो भाउ आहे मां हुनखे कीअं थो रोके सघां भाउ आहे की सदोरीअ खे हिन ॻोठ में पेर बि पाइण कोन ॾींदुसि सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।